तव्हां चओ था त ॿारनि खे तव्हां सम्झायो था ऐं ॿार तव्हांखे सम्झाइणु शुरू था थियनि। सो जंहिं एज मां तव्हां गुज़रो पिया ऐं जंहिं एज में ॿार आहिनि त हिन में इहो थियणो ई थियणो आहे। हिन में मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे टेंशन न वठणु घुरिजे। तव्हां शायदि हिकिड़ी हिकायत पुराणी आहे, उहा कान ॿुधी आहे। मूंखे कंहिं दोस्त नंढे हूंदे हिकिड़ी हिकायत ॿुधाई हुई ऐं हुनखे मज़हबी पॉइंट ऑफ व्यू खां न वठिजो। ॻाल्हि ॾाढी मज़े जी आहे। त अलाह साईं जॾहिं काइनात जोड़ी पे त काइनात जोड़ण खां अॻु में गॾह ठाही, गॾह तख़लीक़ कई ऐं गॾह तख़लीक़ कई त गॾह जेको आहे उनखे सम्झाईं त बाबा ज़मीन ते मुंहिंजो नाइबु हूंदो इंसानु, उनजे लाइ तोखे सुवारी बणिजणो आहे ऐं उनजे लाइ तोखे सामान खणणो आहे उनजो ऐं तोखे जेको सो उनजे लाइ ख़िदमत लाइ मोकिलियो वियो आहे। तुंहिंजी उमिरि हूंदी 50 साल। गॾह परेशान थी वियो, गॾह चयो मालिक ही त ॾाढो ज़ुल्म था कयो, 50 साल केरु एॾो वज़न खणंदो, केरु एॾो बार बरदारी कंदो, मूं ते रहम कयो, मुंहिंजी उमिरि खे घटायो, अधु वधि कयो। अलाह साईं रहम दिलि त आहे, सोचईं ठीकु आहे हलो तुंहिंजी उमिरि 25 साल। उनखां पोइ कुतो ठाहीं, कुते खे चयईं त तुंहिंजी जेका कमु हूंदो तोखे जाॻणो आहे, चौकीदारी करणी आहे, संभाल करणी आहे, इंसान सां वफ़ादारी करणी आहे ऐं तुंहिंजी जेका एज आहे उहा 30 साल हूंदी। माण्हू जेको आहे दुनिया में हूंदो उन सां तोखे जेको सो माना रहणो आहे ऐं उनजे घर ॿार उनजी जेका आहे माल मिल्कियत उनजी संभाल तोखे करणी आहे। तुंहिंजी उमिरि जेका आहे 30 साल हूंदी। उते चयो साईं त ज़ुल्म आहे, 30 साल केरु रातियूं जाॻंदो, केरु एॾो सॼो कंदो। सो उन करे इहो मुंहिंजी एज खे बि थोरो घटायो। कहिड़ो कीअं घटायूं? चई साईं इहो गॾह वारो फार्मूलो अधु वधि कयो, 15 साल कयो। असां चयो ठीकु आहे। उनखां पोइ भोलड़े खे ठाहीं, भोलड़े खे चयईं त तुंहिंजो कमु इहो हूंदो त इंसाननि जा जेके ॿार हूंदा उन्हनि खे तूं टिपा ॾेई ऐं कुॾाईंदे खेॾाईंदे उन्हनि खे खिलाईंदे, तुंहिंजो इहो कमु आहे ऐं उन मां तुंहिंजी जेका मूं उमिरि रखी आहे उहा रखी आहे 10 साल। गॾह जो फार्मूलो जेको हुयो उनजे भोलड़े जे ज़हन में हुयो। सो चई साईं मूंसां बि इहो ज़ुल्म न कयो, 10 साल केरु टिपा ॾींदो, मूंखे जेको सो तव्हां रखो 5 साल। चलो ठीकु आहे। उनखां पोइ इंसान जो वारो आयो, इंसान खे ॿुधायो वियो त हीअ सॼी दुनिया जा मज़ा, सॼी दुनिया जूं जेके बि लज़तूं आहिनि, नेमतूं आहिनि, सभु तुंहिंजे लाइ आहिनि। तुंहिंजी उमिरि हूंदी 25 साल। 25 साल खां पोइ तूं ख़तमु आहे। इंसानु परेशान थी वियो कि साईं सभु मज़ा मुंहिंजा, सभु मज़े वारी शयूं मुंहिंजे लाइ, मुंहिंजी उमिरि मुरागी 25 साल, इहो त मूंसां ज़ुल्म आहे, कीअं कजे? कि साईं जेके गॾह वारा 25 सालनि